साईं मुंहिंजा बालकपण ऐं नंढपिण जूं यादूं। इन्हीअ उनवान सां शहर गुलाब लिगारी खां नई टही जो नौजवान शाइर मोहम्मद शुएब लिगारी लिखे थो हीअ ख़ूबसूरत तहरीर। ऐं तहरीर जी शुरूआति करे थो उस्ताद बुखारी जी हिननि ख़ूबसूरत शाइरी जे सिटुनि सां। सितारनि जी हंज में सुतियूं मोहबतूं, खुली अखि त सुॾकी उथियूं मोहबतूं। न चंड सां चर्चा न निंड सां नाता, अलाए छो असां खां रुठियूं मोहबतूं। हा दा ग़ुलाम मुस्तफ़ा नंढपिण जो वक़्तु केॾो न अनमोल हूंदो आहे। नंढपिण में त वॾे थियण जी ख़ुशी हूंदी आहे, पर अदा ग़ुलाम मुस्तफ़ा हुन मासूम ॿार खे कहिड़ी ख़बर त ही दुनिया वॾी दर्दीली ऐं रहज़न आहे, जिते हज़ारें मुश्किलातूं ऐं हज़ारें मसला घेरे वठंदा आहिनि। अदा ग़ुलाम मुस्तफ़ा जॾहिं कलम खणी माज़ी खे यादि कयमि त दिलि ज़ारो क़तार रत जा ॻोढ़ा रोअण लॻी, ऐं कलम बि लिखण खां इनकार करे छॾियो, छो त प्यारनि ऐं जिगरी दोस्तनि सां गुज़ारियल हिन तेज़ रफ़्तार वक़्त जूं घड़ियूं आऊं कॾहिं बि विसारे नथो सघां। प्यारा भाउ, मञूं था त वक़्तु तेज़ आहे, मगर एतिरो तेज़ आहे जीअं रस्ते ते हलंदड़ तेज़ रफ़्तार कार। हा, उहो अॼु बि चिटो यादि अथमि जॾहिं गॾिजी रांदियूं कंदा हुआसीं। एतिरा त रांदियुनि में मदहोश हूंदा हुआसीं जो बुख ऐं उञ जी बि ख़बर न पवंदी हुई। बालकपण एतिरो त प्यारो हूंदो हो जो जॾहिं सुम्हंदा हुआसीं ख़बर न पवंदी हुई सिजु रिलीअ मथां अची बीहंदो हो। लेकिन मुस्तफ़ा भाउ अॼु उन्हीअ साॻी निंड करण जे लाइ तरसूं पिया। नंढपिण में स्कूल वञण बि कंहिं मुसीबत खां घटि न हूंदो हो। असांजो स्कूल शहर गुलाब लिगारी खां ओभर तरफ़ 1 किलोमीटर जे फ़ासिले ते हो। ॻोठु शादमान लिगारी जो रोड वठी कॾहिं खिलंदे त कॾहिं रोअंदे स्कूल वेंदा हुआसीं। बसि उन्हनि सां त नख़रा बि अजीब हूंदा हुआ। प्यारा भाउ, उन्हीअ वक़्त में त हिक ॿिए सां रुसण ऐं परचण जो त मज़ो ई पंहिंजो हूंदो हो। बसि हाणे उहे सभु अनेक यादूं रहिजी वियूं आहिनि। गुज़री वियल वक़्त जे झूननि किसनि मां कॾहिं कॾहिं ओचितो हिकु पुराणी यादि ज़हन ते तरी ईंदी आहे। प्यारा भाउ, मुंहिंजी ज़िंदगी गुज़री वियल वक़्त जे पुराणनि बाबनि जो उहो वर्क़ु आहे जेको मुंहिंजी पूरे वजूद ते वराका ॾेई ॾंगींदो रहंदो। माज़ी जूं यादूं मेखूं बणिजी दिलि में पयूं ज़ख़्म ॾींदियूं आहिनि। हिकु अहसासु उथंदो आहे, हिकु तस्वीर तरी ईंदी आहे, ऐं प्यारा भाउ हिकु सूरत निमाया थी वेंदी आहे जेका मुंहिंजे जी ऐं जिगर खे ॾारे हली वेंदी आहे। उन्हीअ वक़्तु ज़ख़्मनि जूं सभु कड़ियूं लही वेंदियूं आहिनि ऐं फट वरी ताज़ा थी पवंदा आहिनि। उस्ताद बुखारी केॾो न सच चयो आहे त ज़िंदगी जे चौवाटे ते के यार मिलिया हा कुर्ब मजां, पर वक़्तु ॾिनो अहिड़ो दोखो, को काॾे वियो को काॾे वियो।